अल्लाह जा घर आहिनि ऐं उन्हनि मस्जिदुनि जो एहतराम करण हर मुसलमान जे मथां लाज़िम आहे। हर मुसलमान जे लाइ अहम तरीन ॻाल्हि आहे त उहो अल्लाह जे घरनि जो एहतराम करे, उन्हनि जो ख़्यालु रखे ऐं अल्लाह जे घरनि सां सुठो वर्ताव करे। हर को माण्हू पंहिंजे घरनि खे सजाईंदो आहे, सुहिणो रखंदो आहे, साफ़ सुथरो रखंदो आहे, पर हक़ीक़त में तव्हांजा घर तॾहिं आबाद रहंदा जॾहिं अल्लाह जा घर आबाद रहंदा। इन जे करे बुज़ुर्गनि अल्लाह वारनि वॾे एहतमाम सां अमर फरमायो आहे त तव्हां मस्जिदुनि जी सफ़ाईअ जो घणो ख़्यालु रखो। अल्लाह ताला इन में तव्हांजे लाइ वॾा अजुर ऐं इनाम रखाया आहिनि। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उरिदत अलैया उजूर उम्मती, मुंहिंजे मथां मुंहिंजी उम्मत जा जे अमलनि जा अजूरा ऐं इनाम जेके मिलंदा उहे पेश कया विया त कहिड़े अमल ते केतिरो अजुर आहे, कहिड़े अमल ते केतिरो अजुर आहे ऐं कहिड़े गुनाह ते केतिरो वॾो अज़ाब थिए थो, इहे सभु पेश कया विया। साईं फरमाया, पोइ मूं जांच कई त कहिड़े अमल ते घणो अजुर थो मिले ऐं कहिड़े गुनाह ते घणो अज़ाब थो थिए। पोइ मूं ॾिठो हता कज़ा तो युख़रिजु हर रजुल मिनल मस्जिद, जेको माण्हू मस्जिद मां को कख पन कढी ॿाहिरि उछले न, उन जो ॾिठमि त वॾो अजुर हुन जे लाइ लिखियलु हुयो, वॾा इनाम लिखियलु हुया जेको मस्जिद मां गंदगी खे कढी ॿाहिरि कंदो आहे। ऐं उरिदतु अला ज़ुनूब उम्मती, ऐं मुंहिंजे मथां उम्मत जा गुनाह पेश कया विया। लम अर ज़ंबन आज़म मिन सूरतिन मिनल क़ुरान व आयतिन ऊतिहा रजुलन सुम्मा नसीहा, ऐं मुंहिंजे मथां गुनाह पेश कया विया। मूं ॾिठो त इन खां वॾो ॿियो को गुनाह हुयो ई कोन जो कंहिंखे को क़ुरान जी आयत का सूरत यादि हुजे ऐं उहा उनखे विसारे छॾे, इन खां वॾो ॿियो को गुनाह आहे ई कोन्हे। क़ुरान यादि हुजे ऐं उनखे विसारे छॾे, सम्झो था, क़ुरान खे यादि रखिजे, उनखे विसारजे न। ॿियो मस्जिद जी सफ़ाई जो एहतमाम कयो त मदीने वारो साईं थो फरमाए त अल्लाह ताला तव्हांजे लाइ वॾा अजुर ऐं इनाम तयारु करे छॾिया आहिनि। ऐं मस्जिद जी सफ़ाई अहिड़ो अमल आहे जो जेकॾहिं हदीस मुबारका में के चंद हदीसूं अचनि थियूं जिन में क़ब्र जे अज़ाब खां निजात जो सबबु कनि अमलनि खे ॿुधायो वियो आहे। जे तव्हां चाहियो था मरी वञण खां बाद में तव्हांजो क़ब्रूं नूर सां मुनव्वर कयूं वञनि ऐं तव्हांखे क़ब्रुनि में वधीक फ़ाइदो पहुचे त तव्हां एतमाम सां मस्जिद जी सफ़ाई जो ख़्यालु कयो, अल्लाह तव्हांजी क़ब्रुनि खे मुनव्वर फरमाए छॾींदो। ॿ टे हदीसूं आहिनि। हिकिड़ी औरत जे बारे में त मदीना मुनव्वरा में हिकिड़ी औरत हूंदी, इमरतुन सौदा, कारे रंग जी हिकिड़ी औरत हुई। उहा मस्जिद जी अचे सफ़ाई कंदी हुई। पोइ उहा वफ़ात करे वई राति जे वक़्त में। सुबुह जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा औरत नज़र नथी अचे, त अर्ज़ कयो या रसूलल्लाह उहा राति वफ़ात करे वई। साईं फरमायो अला आज़नतुमूनी, तव्हां मूंखे इत्तला छाजे लाइ कोन ॾिनो? पोइ हलो सहाबा किराम खे वठी विया ऐं उन जेको सो क़ब्र ते, उन औरत जी क़ब्र ते आया, उते अचे तकबीर चयनि, उन जे लाइ दुआ घुरियनि ऐं साईं फरमायो त हिन जी ला मां इन जे करे आयो आहियां जो हीअ मस्जिद जी सफ़ाई करण वारी औरत हुई। ऐं ॿी हदीस मुबारक आहे त साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे ज़माने में मदीना मुनव्वरा में हिकिड़ी औरत रहंदी हुई। उनजो नालो हुयो उम्मे महजन। छा नालो हुयसि? उम्मे महजन। उम्मे महजन उहा मस्जिद खे अचे ॿुहारी ॾींदी हुई। कारे रंग जी शीदी नस्ल जी औरत हुई। मस्जिद जी ॿुहारी कंदी हुई, मस्जिद खे साफ़ कंदी हुई, मस्जिद में को किचिरो पियो हूंदो उहो खणंदी हुई ऐं मस्जिद में गंदगी थियणु कोन ॾींदी हुई। रोज़ अचे मस्जिद खे ॿुहारी ॾेई वेंदी। पोइ उहा वफ़ात करे वई। साईं करीमनि खे ख़बर कोन पई त उहा औरत वफ़ात करे वई आहे। पोइ हिकु साईं जन आया त ताज़ी क़ब्र खोटियल हुई, उनजे भर मां गुज़रिया। साईं फरमाया हीअ नई क़ब्र कंहिंजी आहे? मर अला क़ब्र आहे। साईं जन उन क़ब्र खां गुज़रिया, ताज़ी क़ब्र जो खोटियल हुई। त मदीने वारे साईं फरमाया भाई हीअ कंहिंजी क़ब्र आहे? साईं फरमाया के अर्ज़ कयो या रसूलल्लाह हीअ उम्मे महजन जी क़ब्र आहे। मरहुमा उम्मे महजन जेका, साईं फरमाया अल्लती कानत तकुमुल मस्जिद, ओ उहा उम्मे महजन जेका मस्जिद खे ॿुहारी ॾींदी हुई।
उहा औरत साईं जन के उन जो मस्जिद जी सफ़ाई करण अहिड़ो अमल वणंदो हुयो जो महबूबन खे उहो अमल यादि हुयो। साईं फरमायो उहा उम्मे मेजन जेका मस्जिद खे ॿुहारी ॾींदी हुई। अर्ज़ कयो हाओ या रसूल अल्लाह, महबूब उहा साॻुणी औरत आहे। साईं फरमायो सिफ़ूं लॻायो, सिफ़ूं लॻायो, उनजी कब्र ते बीही महबूबन जनाज़े नमाज़ पढ़ाई। इहो अमल साईं जन खे अहिड़ो वणियो जो उनजी कब्र, हाणे कब्र ते जनाज़े नमाज़ पढ़णु जाइज़ न आहे, पर इहा तख़सीस मदीने वारे साईं जे लाइ हुई। साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी शरीयत महबूबन जी आहे, जीअं वणे उहे फरमाइनि, इहो हबीबन जे लाइ इजाज़त हुई। साईं जन उनजी कब्र ते बीठा, सिफ़ूं सिधियूं कयनि, निमाज़ पढ़नि, दुआ घुरियनि, पोइ उनजी कब्र ते बीही महबूबन उम्मे मेजन सां ॻाल्हायो, उन औरत सां गुफ़्तगू फरमाई। साईं फरमायो त ओ उम्मे मेजन अयुल अमल वजदति अफदल, ओ उम्मे मेजन ॿुधा, कब्र में सभिनी खां भलो अमल तोखे कहिड़ो लॻो? कहिड़े अमल जे करे तूं कब्र में सभिनी खां वधीक निजात हासिल करे सघी ऐं तोखे कब्र में कहिड़े अमल वधीक फ़ाइदो पहुचायो? त सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अतस्माओ, इहा औरत कब्र में ॿुधे थी? अले सुजाग वेठा आहियो, सुता पिया आहियो? हे अॼु कल्ह जा मुला नबीअनि जे लाइ, रसूलनि जे लाइ, वलीअनि जे लाइ था चवनि कब्र में मिली विया, मिटी में मिली विया, छाजे लाइ था सॼो या रसूल अल्लाह चवणु हराम आहे। वलीअनि जी मज़ार ते वञणु, उन्हनि खे सॾणु, उहे ॿुधनि ई कोन था। उन्हनि खे चओ त अल्लाह वटि असांजी सिफ़ारिश कनि, उहे तव्हांजी ॿुधनि ई नथा, उहे त मरी विया, मिटी में मिली विया। हे मदीने वारे साईं जी हदीस तव्हांजे साम्हूं पई आहे। साईं जन उम्मे मेजन जी कब्र ते आया, साईं जन उन खां पुछा कयो त ॿुधा कब्र में कहिड़े अमल तोखे वधीक फ़ाइदो पहुचायो? त साहबा किराम चयो या रसूल अल्लाह उम्मे मेजन ॿुधे थी? साईं फरमायो मा अंतुम बि अस्मा मिन्ना, तव्हां एतिरो नथा ॿुधो जेतिरो हीअ कब्र में थी ॿुधे पई। सुभान अल्लाह। हिकिड़ी मस्जिद खे ॿुहारी ॾींदड़ औरत जो कब्र में इहो शान थी वञे जो कब्र में मदीने वारे साईं जो आवाज़ सुणे, ॿुधे ऐं सम्झे थी। छा जेके सॼी ज़िंदगी अल्लाह जे दीन जी ख़िदमत कनि, जन मस्जिदूं ठारायूं, मस्जिदुनि खे इबादत जे ज़रिए आबाद कयो, मस्जिद खे ॿुहारी ॼण कब्र में हयाती बख़्शे छॾे, मस्जिद खे जेको आबाद करे उनखे अल्लाह कब्र में केॾो वॾो अजर अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। पोइ साईं फरमायो तव्हां खां वधीक हीअ ॿुधे थी। पोइ साईं फरमायो त हिन मूंखे जवाब इहो ॾिनो आहे मा अंतुम बि अस्मा मिन्हा। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीअ औरत चवे थी त या रसूल अल्लाह मस्जिद जी ॿुहारी ॾियणु, मस्जिद खे सफ़ाई करणु, इन अमल मूंखे कब्र में वॾो फ़ाइदो पहुचायो आहे। कब्र में जेको वॾे में वॾो मूंखे फ़ाइदो पहुतो आहे सो मस्जिद खे ॿुहारी ॾियण जे ज़रिए मिले। सुभान अल्लाह। इहो अहिड़ो अमल आहे मस्जिद खे साफ़ करणु, मस्जिद जी ॿुहारी ॾियणु। मदीने वारो साईं थो फरमाए मन अखरज अज़्यो मिनल मस्जिद अज़ियुन मिनल मस्जिद बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नत। मस्जिद मां का अज़ियत ॾियण वारी शइ कढो, को साईं मुंहिंजा पत्थर आहे, भितर आहे, को माण्हू सजदे में वञे हुनजे पेर ते को पत्थर लॻे, सजदो ॾे हुनजे पेशानी ते को पत्थर लॻे, या हुनजे साईं मुंहिंजा कपिड़नि खे ख़राब करे, मिटी आहे, गंदगी आहे, उहा गंदगी साफ़ करे। साईं जन फरमायो अल्लाह ताला इन मस्जिद खे साफ़ करण वारे जे लाइ जन्नत में घर तामीर फरमाईंदो आहे। ऐं साईं फरमायो उबनुल मसाजिद, मस्जिदूं तामीर करायो, वखरुजुल कमामत मिन्हा, ऐं उन्हनि मां गंदगी किचरे खे साफ़ कयो। मस्जिदूं तामीर बि करायो, अचे वियो हुन में इबादत बि कयो, पर उन सां गॾोगॾु मस्जिदुनि जी सफ़ाई जो एतमाम कयो। ख़ुसूसन जेके एतकाफ में वेठा आहियो न, तव्हां पंहिंजो घर बणाए वेठा आहियो मस्जिद खे, तव्हां मस्जिद में वेहो था त मस्जिद जी सफ़ाई सुथराई तव्हांजो हक़ आहे। उथो त बिस्तरा हिकिड़ी रिली होॾे पई आहे, ॿी रिली होॾे पई आहे, विहाणो होॾे पियो आहे, जेसी साईं वरी अचनि अचे वेहनि बिस्तरो विछाइनि। पोइ इहा मस्जिद खे ॿाहिरां माण्हू को अचे ॾिसे रिलियूं पखड़ियूं पियूं आहिनि, थांव पखड़िया पिया आहिनि, इफ़्तारी सहरी जा सामान हेॾे हेठि मथे लॻा पिया आहिनि, जा माण्हू छा महसूसु कंदो? इहा मस्जिद जो एतिराम त कोन्हे कोन। माण्हू अचे ॾिसे त महसूस करे त एतकाफ में वेठल भला अहिड़ा आहिनि जेको मस्जिद जी सफ़ाई जो एतमाम कयो वेठा आहिनि। साईं फरमाया मस्जिदुनि खे साफ़ कयो, ऐं जेको माण्हू मस्जिद तामीर कराए
अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में घर तामीर कंदो आहे। त हिकिड़ो साहबी थी बीठो, या रसूल अल्लाह अल्लती तुबना फी तरीके, हिकिड़ियूं मस्जिदूं ॿाहिराड़ियुनि ते, रस्तनि ते, रोडनि ते आहिनि, उन्हनि जी सफ़ाई जे बारे में साईं छा था फरमाइनि? साईं फरमायो हर मस्जिद जी सफ़ाई कयो, इखराजुल कुमामत मिन्हा, उन्हनि मां सफ़ाई कयो, हर मस्जिद खे साफ़ सुथरो रखो। मुहूर हूरिल ऐन, इहो जेको मस्जिद जी सफ़ाई आहे तव्हां जे लाइ हूरुल ऐन जो हक़ महर अदा थी रहियो हूंदो आहे। जेको माण्हू मस्जिद खे साफ़ थो करे, ॼण के उहो हूरुनि जे निकाह जे लाइ हक़ महर अदा करे रहियो आहे। मस्जिदुनि जी सफ़ाई हूरुनि जो हक़ महर आहे। उते पैसो कोन हलंदो, ॾोकर न हलंदो। मस्जिद जी सफ़ाई कंदो त हूर मिलंदो, हक़ महर खां बग़ैर त माई मिलंदी कोन। सुभान अल्लाह। मस्जिद के साफ कयो, साईं अमर फरमायो, हबीबन फरमायो बिनाउल मसाजिद फिद्दुअर वन तुनज़्ज़फ़ व तुतय्यब, मस्जिदुनि खे साफ कयो, ठारायो बि सही, उन्हनि खे साफ बि कयो ऐं मस्जिदुनि खे खुशबूदार रखंदा कयो। तव्हां मस्जिदुनि जी सफ़ाई जो एहतमाम कयो, अल्लाह वरी तव्हांजे अंदर जी सफ़ाई जो एहतमाम फरमाईंदो। तव्हां मस्जिद मां गंदगी खे कढी साफ़ कयो, अल्लाह ताला वरी तव्हांजे अंदर मां गुनाहनि खे कढी ॿाहिरि उछलाए छॾींदो। तव्हां मस्जिदुनि खे पाक कयो, अल्लाह वरी तव्हांजे नफ़्सनि खे पाक करे छॾींदो। तव्हां मस्जिदुनि खे अछो उजरो चमकदार बणायो, अल्लाह वरी तव्हांजे दिलुनि खे मुसफ़ा मुजल्ला मुनव्वर बणाए छॾींदो। अल्लाह ताला शाल मस्जिदुनि जी सफ़ाई जो एहतमाम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन।